असांजा ॻोठ जा ही हल्का फुल्का जानवर आहिनि। ही कुतो आहे जेको जंगल की तरफ़ वञी रहियो आहे। ये सॼो ॾींहुं जंगलनि में रहनि था। ही गधा आहे जेको गाह खाई रही आहे। ही कुतो कुछ बीमार आहे, अभी ये भॼी वियो। ये मेंहूं ॾिस असांजूं कहिड़ियूं फर्स्ट क्लास सुठियूं आहिनि, भलियूं मेंहूं आहिनि। इनमें 10-10 किलो खीरनि जा आहिनि ऐं असां खीर खपऊं था, ॾाढो पैसो कमायूं था। ऐं ढॻियूं बि तमामु घणो खीर ॾींदियूं आहिनि ऐं ज़बरदस्त आहिनि। ॾिसो वरी ही ॿियो कुतो कुझु खाए रहियो आहे। इनखे शायदि कुझु खाइण लाइ भलो मिली वियो आहे ऐं खाए रहियो आहे। वीडियो पसंदि आए लाइक करो, कमेंट करो।